सलाम। तैयार थी वियो तव्हां? हाँ बाबा साईं, मां बिल्कुलु तैयार आहियां। बाबा साईं दुआ कजो, अॼु मुंहिंजो फिज़िक्स जो पर्चो आहे ऐं मां तव्हांजी दुआउनि जो तलबगार आहियां। बाबा हर घड़ी हर वक़्तु हिकु मां न रुॻो पर हर पीउ पंहिंजी औलाद लाइ दुआ घुरंदो आहे। असांजी दुआऊं तोसां गॾु इंशाअल्लाह कामयाबु थींदी। रईस मिठल खान, कल्ह तव्हांजो छाजो पर्चो हुयो? चाचा साईं, कल्ह मुंहिंजो मैथ जो पर्चो हुयो ऐं तमामु बहितरीनु थियो। रेस मिठल खान ॾाढो भलो बड़ी वॾो ऑफिसर थी, पर लक्ष्मीराम खे न विचार जो भॻवान भलो करे। हा लक्ष्मीराम, तूं परेशान न थी। ओके बाबा साईं, आई एम गोइंग टू स्कूल फॉर लैंड।